आउं डान स्टेट सर्कल दौलतपुर जा मेंबर सरवण शाद अली वठो आहियां जेको पाण किताब परडे॒ह पढ़ण जा मौक़िया जेको डॉक्टर शाहमुराद चांडे साहिब जी ने लिखियल आहे। इन किताब में अॼु जो पंहिंजो उनवान आहे ॾखण एशिया में तइलीमी निज़ाम ऐं रुझान। ॾखण एशिया में पाकिस्तान, भारत, अफगानिस्तान, बांग्लादेश, नेपाल, भूटान, मालदीव, श्रीलंका शामिल आहिनि। एशियाई सतह ते यूनिवर्सिटियुनि जे मुयार जे हवाले सां उन्हनि समूरनि मुल्कनि मां भारत जूं 118 यूनिवर्सिटियूं, पाकिस्तान जूं 50 यूनिवर्सिटियूं, बांग्लादेश जूं 14 यूनिवर्सिटियूं ऐं श्रीलंका जूं 7 यूनिवर्सिटियूं शामिल आहिनि। ॾिठो वञे त ॾखण एशिया में सभ खां सुठी तइलीम जो मुयार रखंदड़ इदारा भारत में वधीक आहिनि, जंहिं जा 9 तइलीमी इदारा पहिरें 100 वारी कैटेगरीअ में आहिनि, जिन में इंडियन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी बम्बई 40 नंबर ते, जॾहिं त इंडियन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी दिल्ली 46 नंबर ते, मद्रास यूनिवर्सिटी 48 नंबर ते, बेंगलोर यूनिवर्सिटी 51 नंबर ते, कानपुर यूनिवर्सिटी 59 नंबर ते, करमपुर यूनिवर्सिटी 62 नंबर ते, यूनिवर्सिटी ऑफ दिल्ली 85 नंबर ते, रुड़की यूनिवर्सिटी 93 नंबर ते, गुवाहाटी यूनिवर्सिटी 98 नंबर ते। जॾहिं त भारत जी भेट में पाकिस्तान जी नेशनल यूनिवर्सिटी ऑफ साइंस एंड टेक्नोलॉजी पहिरें 100 वारी कैटेगरीअ में 67 नंबर ते अची वञे थी। उन खां अलावा कायदे आज़म यूनिवर्सिटी इस्लामाबाद 95 नंबर ते आहे। यानी एशिया में पाकिस्तान जूं सिर्फ़ 2 यूनिवर्सिटियूं टॉप 100 वारी कैटेगरीअ में शामिल आहिनि। बांग्लादेश जी यूनिवर्सिटी ऑफ ढाका 151 नंबर ते, श्रीलंका जी यूनिवर्सिटी ऑफ कोलंबो 301 नंबर ते। उन हिसाब सां अंदाज़ो लॻाए सघिजे थो त भारत जा इदारा पूरी ॾखण एशिया में बैन अल-अक़वामी सभिनी मुल्कनि खां काफ़ी अॻिते आहिनि। बहरहाल, पाकिस्तान जे टॉप 50 यूनिवर्सिटियुनि मां सिंध में मौजूदु आगा खान यूनिवर्सिटी 223 नंबर ते, कराची यूनिवर्सिटी 271 नंबर ते ऐं मेहरान यूनिवर्सिटी ऑफ इंजीनियरिंग ऐं टेक्नोलॉजी 401 खां 500 वारी कैटेगरीअ में शामिल आहे। सखर IBI यूनिवर्सिटी 550 खां 600 वारी कैटेगरीअ में शामिल आहे, जॾहिं त सिंध यूनिवर्सिटी जामशोरो 651 खां 700 वारी कैटेगरीअ में शामिल अची वञे थो। महिरबानी।